अपडेट कयूं पाकिस्तान ऐं भारत विच में अहम मैच बरसात सबब खत्म थी वई आहे। मैच खत्म थियण सबब ॿिन्ही टीम्स खे हिक हिक पॉइंट ॾिनी वई आहे। अव्हांखे अपडेट कयूं एशिया कप जे हवाले सां त पाकिस्तान ऐं भारत विच में अहम मैच बरसात सबब खत्म थी वई आहे। मैच खत्म थियण सबब ॿिन्ही टीम्स खे हिक हिक पॉइंट ॾिनी वई आहे। भारत तरफ़ां पाकिस्तान खे मैच खटण लाइ 267 रन्स जो अदब ॾिनो वियो। बरसात सबब पाकिस्तान जी इनिंग्स शुरू न थी सघी। अव्हांखे अपडेट कयूं त पाकिस्तान ऐं भारत विच में अहम मैच बरसात सबब खत्म थी वई आहे। मैच खत्म थियण सबब ॿिन्ही टीम्स खे हिक हिक पॉइंट ॾिनी वई आहे। एशिया कप जे हवाले सां ॿुधायूं त पाकिस्तान ऐं भारत विच में अहम मैच बरसात सबब खत्म थी वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे स्पोर्ट्स एंकर पर्सन मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, पाकिस्तान ऐं भारत विच में अहम मैच बरसात सबब खत्म थी आहे, अपडेट कजो। जी बिल्कुल काबिल तव्हां भी इन मैच के ॾिसो पिया शुरू वठी ऐं असां भी केटी न्यूज़ जे व्यूअर्स के मुकम्मल तरह सां अपडेट कंदा रहियासीं। कुछ देर अॻु में इहो फ़ैसिलो जेको हुयो इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल जे हवाले सां जेके एम्पायर्स मुक़रर थियल आहे उन्हनि इहो फ़ैसिलो कयो त अगरि मैच स्टार्ट थिए थी त 20 ओवर जी मैच कई वेंदी, पर जे बरसात नथी रुकिजे ऐं मुसलसल बरसात जेकी पई आहे उन मुसलसल बरसात सबब जेकी ॿी इनिंग आहे उहा शुरू न थी सघी ऐं उनजे करे जेकी आउटफील्ड आहे उहा बिल्कुलु खेॾण जे लाइक़ न हुई। तमामु घणी मुतासिर थी आहे। ॿिन्ही सूरतुनि खे दफ़ा एम्पायर जेको आहे ग्राउंड में वञी वाक कयो, ग्राउंड स्टाफ सां हुननि ॻाल्हि कई, फ़ैसिलो इहो कयो त हाणे मैच जो स्टार्ट थियण जेको टाइम आहे ॿी इनिंग जो उहो थी चुको आहे ऐं हाणे मैच मुकम्मल नथी थी सघे। त उनजे करे उन मैच खे उन्हनि ख़तमु करण जो जेको आहे सो फ़ैसिलो कयो आहे। अहिड़ी तरह सां ॿिन्ही टीमुनि खे हिकु हिकु पॉइंट मिलियो आहे ऐं पाकिस्तान जी टीम जेकी आहे उहा हाणे सुपर 4 मरहले लाइ क्वालिफाई करे चुकी आहे, छाकाणि जो पहिरियों नेपाल जे ख़िलाफ़ कामयाबी हासिल करण खां पोइ पाकिस्तान वटि 2 पॉइंट हुआ। अॼु इंडियन टीम खे बि 1 पॉइंट मिलियो आहे ऐं उन खां पोइ पाकिस्तान खे बि 1 पॉइंट मिलियो आहे। त 3 पॉइंट थी विया आहिनि पाकिस्तान जा। ग्रुप ए में त सुपर 4 मरहले में पाकिस्तान पहुची वियो आहे। इंडिया जी टीम जो मैच रहियल आहे नेपाल सां। अगरि इंडिया खटे थी यकीनन उनजी टीम एतिरी स्ट्रॉन्ग आहे जो नेपाल खटी सघे थी त उहा टीम बि सुपर 4 मरहले लाइ क्वालिफाई कंदो। त पाकिस्तान जी टीम जी अॼु जेकी मैच हुई उनमें सभ खां वधीक मायूसी क्रिकेट जे मैदान खे थी आहे, तमाशाइनि खे थी आहे त उहे पाकिस्तान जी बैटिंग खे ॾिसी न सघिया, छाकाणि जो 267 रन जो टारगेट हुयो। उन्हनि खे उमेद हुई त पाकिस्तानी बैटर्स कहिड़ी तरह सां इंडियन बॉलर्स खे फेस कंदा ऐं इहो टोटल हासिल करे सघनि था या न करे सघनि था, पर बरसात मुसलसल पवंदी रही, ॿी इनिंग स्टार्ट न थी सघी, तंहिं करे मैच खे ख़तमु कयो वियो। जी काज़िरा बिल, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मुजाहिद सोलंकी।